सिंध हाई कोर्ट बैरिया टाउन में भंजडा वारे 3 केसनि में सिंध एक्शन कमेटी के कन्वीनर सैयद जलाल महमूद शाही ॿियनि अॻवाननि जी 10 ॾींहनि लाइ हिफाज़ती ज़मानत मंज़ूर करे वरिती। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में सिंध एक्शन कमेटी के कन्वीनर सैयद जलाल महमूद शाह, सैयद ज़ैन शाह, एडवोकेट सजाद चांडियो, असलम खैरपुरी गडाब थाने ते दाख़िल दहशतगर्दी के 3 केसनि में ज़मानत लाइ दरख़्वास्त दाख़िल कराई। अदालत जलाल महमूद शाह, ज़ैन शाह, एडवोकेट सजाद चांडियो ऐं असलम खैरपुरी जी 25-25 हज़ार रुपयनि के मचलकनि एवज़ 10 ॾींहनि लाइ ज़मानत मंज़ूर करे वरिती। अदालत सिंध अवामी फोरम के अॻवान जान मोहम्मद जूने जो जी भी एक केस में 25 हज़ार के मचलकनि एवज़ 10 ॾींहनि लाइ ज़मानत मंज़ूर कई। सिंध एक्शन कमेटी की क़यादत जी अदालत में आमद ते वॾे अंग में अॻवाननि तोड़े कारकुन मौजूद हुआ। सैयद जलाल महमूद शाह हिफाज़ती ज़मानत बाद मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त सिंध एक्शन कमेटी पारां 12 तारीख़ ते इजलास कोठाए नओं लाहे अमल जोड़ण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। हुन चयो त 12 तारीख़ ते सिंध एक्शन कमेटी जो इजलास घुराए सिंध असेंबली आॾो धरणो हणण समेत ईंदड़ हिकमत अमली जोड़ी वेंदी। इजलास में असां तय कंदासीं त सिंध असेंबली जो घेराव कहिड़े ॾींहुं ऐं कहिड़ी तारीख़ ते कयो वञे। जलाल महमूद शाह जो त पुलिस वंगार वहंदे 18 खां मथे केस दाख़िल करे चुकी आहे। अॻवाननि जे घरनि ते चढ़ाई जी मज़म्मत करियूं था। हुन चयो त असांखे अदालतुनि मां इंसाफ़ जी उम्मीद आहे। पहिरियां ख़िलाफ़ एहतजाज दौरान 3 ज़िलनि जा SSPs ऐं DIG सरजमीन ते मौजूद न हुआ। पुलिस एहलकार पाण में भंजडा कंदा रहा।